सोशल मीडिया सेंटर सिंध ते एहतजाज रिकॉर्ड कराईंदे नूर हसन जमाली ॼाणायो आहे त मूंसां ज़ुल्म ज़्यादती आहे। ॾेई शहर जे रहवासी जीदा चेंदाईंदे ॿुधायो त मूं माज़ूर सां नाइंसाफ़ी करे ज़मीन ते कब्ज़ो करे जयप्रकाश लुहाणू जेको प्लाटिंग करे विकिरो करणु चाहे थो। तफ़सील मूजिब नूर हसन जमाली दाईंदे ॿुधायो त मूं माज़ूर सां ज़ुल्म ज़्यादती आहे ऐं हिक टंग खां माज़ूर आहियां। काफ़ी चङनि मुड़सनि खे दाऊं ॾिनियूं आहिनि पर अॼु ताईं मूंसां को बि वहिंवार न थियो आहे। बसर जमाली, मलिक मोहम्मद जमाली, सेठ जयप्रकाश लुहाणू सां मिली भगत करे मूं मिसकीन जो हक़ खाई विया आहिनि। नूर हसन जमाली अपील कई आहे त चीफ ऑफ आर्मी स्टाफ, इंसानी हक़नि जे पाकिस्तान जे चेयरमैन IG सिंध हिन मामले जो फिलफ्योर नोटिस वठी मूं मिसकीन माज़ूर सां इंसाफ़ कयो वञे। रिपोर्ट अली गुलाम कोसो, सोशल मीडिया सेंटर सिंध, ॾेई शहर। नाले नूर हसन ज़ात जमाली, पुट बख्शो जमाली। मूंसां हिकु माज़ूर माण्हू आहियां, मूंसां नाइंसाफ़ी आहे ऐं मुंहिंजो भाउ बसर ऐं उनजो पुट मलिक मोहम्मद ऐं जयप्रकाश वाणियो ऐं उन्हनि मुंहिंजी जेको पूरी लिखत ते ज़मीन ते कूड़ा बयान ॾेई ऐं कब्ज़ो कयो आहे, जंहिंमें 28.5 पैसा 4 एकड़ 5 गुंटा क्लियर ज़मीन पई आहे ऐं वसवारनि खे जनाब इंसानी हुकूक जे चेयरमैन साहिब खे ऐं चीफ आर्मी स्टाफ जे वॾे ऑफिसर खे ऐं IG सिंध खे इहो अर्ज़ु थो करियां त हीअ मूंसां ज़ुल्म आहे, हीअ मूंसां नाहक आहे ऐं हिननि मूंखे ॾाढो तंग कयो आहे ऐं हीअ मुंहिंजो जेको हक़ हिननि गज़ब कयो आहे, बेगुनाह कयो आहे। इन्हनि खे जेको आहे इहो मुंहिंजो मूंखे हक़ ॾियारियो वञे ऐं हिननि खां मूंखे तहफ़ुज़ ऐं मूंखे जेको आहे इंसाफ़ खपे ऐं तव्हां जे इन इंसानी हुकूक वारे खे ऐं वरी बि अर्ज़ु कंदुसि साईं, आउं माज़ूर माण्हू आहियां, आउं हिकु अपाहज माण्हू आहियां ऐं मूंसां हिननि वॾो ज़ुल्म कयो आहे। इन में 28.5 पैसा जेका ज़मीन आहे उन जी मालियत 4 एकड़ 5 गुंटा आहे। इहा तव्हां पूरी जेका हिननि जी दस्तावेज़ आहिनि, इन्हनि मुंहिंजा दस्तावेज़ में खोले ॾिसो त हिननि मूंसां नाहक कहिड़ो कयो आहे। हाणे मूंखे मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं वसवारनि खे अर्ज़ु कंदुसि त मलिक मोहम्मद, बसर जयप्रकाश ऐं तपेदार अकबर जमाली इन्हनि जेको मूंसां वॾो नाहक कयो आहे ऐं साईं जिन खे आउं जेको गुज़ारिश जयप्रकाश लुहाणो वाणियो आहे, जयप्रकाश लुहाणो वाणियो आहे जेको उतां डिसमिस थी कोर्ट में हथ खणी कोर्टनि हुनजे हक़ में फ़ैसिलो न ॾिनो, मुंहिंजे हक़ में ॾिनो। पोइ बि जेको आहे सो उहो हिकु आउं अपाहज ऐं माज़ूर माण्हू आहियां ऐं मलिक मोहम्मद बसर जे बयाननि ते उहो ज़मीन ते कब्ज़ो करियो। अॼु उहे विकिरो करणु चाहिनि था ऐं आउं उन्हनि खे चवां पियो त बाबा हीउ विकिरो न करियो त मूंखे धमकियूं ॾियो मारण जे लाइ जेको संभरी अचनि था।